खानपुर महर वेझो ॻोठ शेर मोहम्मद महर मां वहंदड़ काज़ी बाह में 3 ॿारड़ा ॿुॾी विया। इलाइक़े वासियुनि 2 ॿारड़नि खे बचाए वरितो जॾहिं त हिकु नींगरी ॿुॾी फोत थी वई। फोती नींगर जी सुञाणप कनीज़ बतूल चन्ना जे नाले सां थी, जॾहिं त इलाइक़े वासियुनि नजफ चन्ना ऐं हिकु नींगरी खे बचाए वरितो। नवदेरो में नवदेरो क्रिकेट बोर्ड पारां शहीद बेनज़ीर भुट्टो स्टेडियम में टेप टेनिस टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो। टूर्नामेंट में ए कैटेगरी जे 5 क्लब जे रांदीगरनि हिस्सो वरितो। नवदेरो हीरोज़ ऐं टॉप स्टार क्लब जे रांदीगरनि में फाइनल मुक़ाबलो थी गुज़रियो। नवदेरो हीरोज़ पहिरीं बैटिंग कंदे 135 रन्सुनि जो टारगेट ॾिनो, जंहिं में टॉप स्टार क्लब जे रांदीगरनि 127 रन्सूं ठाहे ऑल आउट थी विया। कंबर में JUI ज़िलई अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौक़े ते मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी, मौलाना हाफ़िज़ मोहम्मद उज़ैर जागीरानी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कंबर ज़िले में बदअमनी, मंशियात जो विकिरो, व्याज जे आज़ार समेत केतिरनि ई समाजी बुराइयुनि शिदत इख्तियार करे वरिती आहे, जंहिं सबबि अवाम जो जीअण जंजाल बणियल आहे। ऐवाननि में वेठल वॾेरनि भोतारनि अवाम जो तहफ़ुज़ करण बदिरां ॾुआरियुनि जा साथारी बणियल आहिनि। हुननि वधीक चयो त कंबर में समूरी समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ जल्द भरपूर एहतजाज कयो वेंदो। दोदापुर वेझो ॻोठ कादिर ओढो में दश्ती बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार में हाकिम दश्ती जे घर मथां हथियारबंदनि जी चढ़ाई फायरिंग सबबि 8 वरनि जो इस्माइल दश्ती फोत थी वियो। इतला मिलण ते मोहम्मदपुर थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। गंबट में सिंध फूड अथॉरिटी जी मुख़्तलिफ़ होटलुनि ऐं खाधे पीते जे दुकाननि ते छापामार कार्रवाई। एडिशनल डायरेक्टर आगा फारूक, फूड सेफ्टी ऑफिसर अब्दुल्ला हुजैन जी अॻवानी में कार्रवाई कई वई। होटलुनि में पाबंदी लॻल मसालो अजीना मोते जे इस्तेमाल ते होटल मालिकनि मथां लखें रुपयनि जो ॾंड लॻायो वियो। सेहड़ में कोशिश जे रिपोर्टर फिदा जुणेजो जे वालिद जी वफ़ात ते लाड़काणू प्रेस क्लब जे सदर नवीद लाड़क, सहाफ़ी मंसूर सैड समेत ॿियनि संदसि घर पहुची ताज़ियत कई।